छा ॻाल्हि आहे बानो? परेशान पई लगी? कल खां सालार घर न आहे आयो। अॻे त इहे कॾहिं बि न आहे थियो। सॼो सॼो ॾींहुं सॼी सॼी राति घर खां ॿाहिरि। चरी पोइ फोन करे वठीसि न, इन परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? फोन भी बंद अथसि। तूं परेशान न थी। सालार को ॿार कोन्हे जो गुम थी वेंदो। वियो हूंदो भई यारनि दोस्तनि सां घुमण, ॿियो छा? जेॾां बि वेंदो आहे मूंखे ॿुधाए वेंदो आहे। कल्ह सुबुह खां वठी घरां निकितो आहे, अचे ॿिए ॾींहं जी मंझंदि थी वई आहे। न फोन थी लॻेसि, न ई वरी पाण थो राब्तो करे। ख़बर नाहे त किथे आहे। भला नादिर खां पुछो अथई? थी सघे नादिर खे ख़बर हुजे तो किथे आहे। न नादिर त मूं ॾिठो ई न आहे। थी सघे थो भई भाउर गॾिजी केॾा कम सां निकिरी विया हुजनि। पर मुंहिंजी दिलि में अजीब बेचैनी थी वई आहे। खौफ़नाक ऐं अजीब ख़्याल था अचनि। ॾिस, तूं फ़िक्रमंद न थी। तूं वञी आराम कर, मां नादिर खे कॉल करे पुछी थी वठां, ठीकु आहे? हाणे कहिड़ो आराम? तव्हां नादिर खे कॉल कयो। चङो, ठीकु आहे बाबा। तो छा कयो प्रिया? मूंखे अकेलो छॾे केॾा हली वई आहीं? सुल्ताना, तूं ही छा कयो? मूं तोखे पाले वॾो इन करे कोन कयो हो त जॾहिं मां पोड़ो थियां त तूं मुंहिंजी इज़त में अखियूं विझे। कंहिंखे ॾांहुं ॾियां, कंहिंजे दर ते रोआं? अंदर जो सूर अंदर में रहंदो, दुनिया थू थू कंदी। रब साईं, तूं मूं ते का कहर कर, मुंहिंजी दात तो जाए। छो छा थई? बस कर हाणे, बस कर। जोणे के तुम 3 साल थी विया, तू जान से बिबड़ाट बकरे वारा अञा पिया पवन। जो याद आई थई छा? हाजी मुरादी, छा कया मां? मुंहुं बि पंहिंजो, मोचड़ो बि पंहिंजो। हाय रे हाय, अब खबर तो पवे न केड़ो कारो चोर तोखे लुटे वियो आहे जो एडा पार कढे पियो रोई? ॿुधाए न मूंखे। हाजी मुरादी, ॾिसी कान पे घर में कांव दादाऊं कन। हाँ? अपरे भजी वई छा? अल्लाह, तोबा तोबा। यो मो छोरो सुल्तान, मूंखे त गईने में शक होयो। इहो नमक हराम अखिर खाई लगो पे में सुड़ो। मार का पवेस जेहे दर ते वेही लीमक खादो तस, उने में ही अखियूं विधियूं तस। अरे हे, ऐ मुंहिंजा नसीब, मुंहिंजे नुंह भॼाए वियो। ॻाल्हि ॿुध कन खोले, आऊं कान छॾींदी सांस, कोन बख़्शींदी सांस। तोखां यादि करूं 10 लख भराईंदुसि। हा, आऊं थी छॾियां। छो छॾियां? छाते खणी लुड़कियो अथव? चाचा, पिर मुई कोने का, उनखे पेट में सूर पियो आहे ऐं बेहोश थी वई आहे। चाचा, तूं बि नंढड़नि ॿारनि वांगुरु ईअं रड़ियूं पियो थो करी। प्रिय ख़ुशि आहे। डॉक्टर चयो आहे त उहो होश में अची वई आहे। अलाह बहितर कंदो। ऐं डॉक्टर हफ़्ते खन जूं दवाऊं बि ॾिनियूं आहिनि, उहा ठीकु थी वेंदी। अरे हाय, मूं ॻाल्हि त ॿुध। ताहूं एतिरी पियो करी ॼण मिले ओ परवेस उनामी वई हली। सॼो ओड़ो पाड़ो पियो तुंहिंजी दाहूं ॿुधे। कुझु त माण्हू हया कंदो आहे। जे अहिड़ी ॻाल्हि बि हुई त बि ढकी चङी आहे। तूं त वोए 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 करे पाड़े खे पियो ॿुधाए। ईअं न कंदो कर कि जो सुख न फिटाईंदो कर। बकरे वारी लॻी पई हुअसि। मार का पवे न को चाहे न को पाणी। ईअं दाहूं कंदा था वठनि। वॾो मथो
वारस जी बाबा। यो छोरो गोर कला को नजर कोन तो अचे ॾिनल जा कई ची बट बाबा ॻाल्हि ॿुध, अदो को गए बात जो पुट आ छा जो नज़र कोन थो अचे। आहे तो माणे जो पुट, पर माणे भी सही गए बात का घट कान आई। बाबा ॻाल्हि ॿुध, कॾहिं जिनड़ियनि जा पुट बि नज़र ईंदा आहिनि छा? तेरा तू भी जमी अचे बातो ही हाणे मूंखे ॿुधा, तू जॾहिं ॼाए त मां तुंहिंजे ॼमण जे टेम ते मिठाई विराए झोल तमामण सां माण्हुनि खे ॿुधायमि त तूं ॼाओ ई निभागा कहे जा जा। छो बाबा, ख़ैर त आहे न? हा मिड़ई ख़ैर आहे, पर मूं ईअं पियो पुछो त छोरो कलाकू नज़र ई कोन थो अचे। छोरो अलाए भागेलो त कोन थींदो, ईअं न थिए थो मुंहिंजा कढाए चीकट पोइ मां बि कंदो त चीं चीं चीं। बाबा ॻाल्हि ॿुध, अदो हूंदे ई रहियसि सालार ख़ान सां गॾु चमचनि जी दुआ सां। हा रेस वॾो बि कल्ह खां ॻोठ में न आहे। बाबा अमीराणो ॿार ग़रीबनि लाइ आज़ार, रेस वॾो वियो आहे शौक़ शिकार ते। ऐं बाबा ॿी ॻाल्हि ॿुध, बंदूक बि साफ़ पिए कयईं ऐं चयईं पिए अहिड़ा फायर कढराईंदमि, अहिड़ा फायर कढराईंदमि, अहिड़ा फायर कढराईंदमि जो अॻिते अलाए छा। बाबा छोरनि मुआरनि में थूम आहे कोन, पर जॾहिं ख़ुदा न खासा मुआरनि छोरनि बेले में वञी बगड़नि में हथ विधा पोइ त सही मुंहिंजी लह थी विधी पूरे बेले बि रुगो पियो चीचट कढाईंदसि माण्हू छा ची ची ची। बाबा ओ बाबा, मुंहिंजा सोना बाबा, मुंहिंजा सोना बाबा, मुंहिंजा मिठड़ा बाबा, मुंहिंजा गुॾड़ा बाबा, मुंहिंजा 16 सालनि जा बाबा। अरे छोरा जंख कठन थे छा छा है बाबा? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी शादी में बाक़ी घणा ॾींहं आहिनि? शादी के घड़ा ॾियन महाड्रव ते शादी जड़ो चुप कर ना, शादी तो करे कठे न चीकट कदोनो ते ची ची ची। हू बचंदा आहिनि चङाई जो दौर ई कोन्हे को, चमचनि जो दौर आहे न अॼुकल्ह, चमचनि जो दौर आहे। पोइ ते कर मां ठीक कर वियो नंढो थी अचे करे छा थो जो असांजी का इज्जत ई कान्हे। वो थुल्हो असारो भा रुगो इज्जत उन्हे जी आहे जेको सॼो ॾींहुं चमचागिरी कंदो थो वते। पोइ ते कर इन सालार जी एतरी हिम्मत जो असांजे घरनि में घड़ी असांजा नंग तो खणी वञे। बाबा ये तो सुल्तान हुयो जे मूंखे बचाए वरतो। बाबा सुल्तान न हुजे आ तो तोखे मुझो लाश भी न मिले आ। सुल्तान पुट मूंखे माफ़ कजाए यार, मां तोखे ग़लति सम्झो, ग़म ऐं सदमे जी सिदत मां तोखे अलाए छा छा चई वियुसि। मूंखे माफ़ कजाए पुट, मूंखे माफ़ कजाए। चाचा मूंखे गुनाहगार न कर, तव्हां मूंखे जेको बि चयो न ठीक चयो। जेकॾहिं तव्हांजी जाइ ते आऊं हुजां न त आऊं बि ईअं ई चवां। प्रिय रुगो अव्हांजी इज़त न आहे, प्रिय मुंहिंजी बि इज़त आहे चाचा। मूं कंहिं ते बि को एहसान न आहे कयो, मूं पंहिंजी इज़त बचाई आहे चाचा। ये ॿई बघड़ सालार ऐं गौर हींअर किथे आहिनि? हाणे ॿई इहे बघेड़ पुलिस जे लाकअप में आहिनि। मूं गौर ऐं हुनजे साथियुनि खे पुलिस जे हवाले कयो आहे। पोइ प्रिय खे आऊं अस्पताल वठी वियुसि। जॾहिं त गौर जी निशानदी ते सालार खे बि पुलिस पंहिंजी कस्टडी में कयो। ये ॿई बघड़ आज़ाद थी ईंदा न असांखे जीअण कोन ॾींदा, तंहिंजे करे पुट असांखे हाणे तव्हां लॾो खणणु घुरिजे। चाचा लतीफ़ सरकार फरमायो आहे त सजण ऐं साणीअ के अणासीअ विसरे, हैफ़ तनी के होए वतन जिनेन विसारियो। न चाचा न, असां पंहिंजो वतन छॾे केॾांहुं बि कोन वेंदासीं। सालार जहिड़े बदमस्त हाथियुनि खे काबू करणु मूंखे ईंदो आहे। चाचा हाणे आऊं हलां थो। चाचा प्रिय जो ख्यालु रखिजे, ठीकु आहे चाचा?
रेसन बिस्मिल्लाह चाय। मासी भला गोठ जो हाल अहिवाल त ॾे। अम्मा ॿियो त सभु ख़ैर आहे, पर मुल्क वारी जेका छोकिरी आहे न पिरे, उन खे राति पेट में गैस मुंझी पियोसि, सॼी राति घर में कान हुई। ने छोरे सुल्तान सां गॾु तोबा तोबा, हाणे चक्कर त रब ॼाणे आहे अल्लाह जी इच्छा। पर रेसाणी ॻाल्हि ॿुध, हाणे अम्मा मूंखां बर्दाश्त नथो थिए। ॾिस न, मंग मुंहिंजे पुटु बशूअ जी ऐं वरी इलाज इहो सुल्तान अहिड़ो थो कराएसि। अम्मा इहा का इंसाफ़ जी ॻाल्हि आहे? हा, ॿुधी न मरिजे। मासी सॼे ॻोठ में सुल्तान ई त हिकिड़ो आहे जेको पढ़ियल लिखियल आहे, सुलझियल आहे। अड़े अम्मा छॾ, इहो सुठो हुजे या किनो हुजे, पर अम्मा कंहिंजी इज़त कोन थो करे। ऐं वॾे नंढा ई त अथसी कान। हा, रईस सालार सां बि मुंहुं टकाए पियो ॻाल्हाए, इहा का फज़ीलत अथसि? हेलो जी जी जी, मां मेहरुनिसा पई ॻाल्हायां। जी जी जी, ओके ओके ओके। साइण ख़ैर त आहे न? मासी हॉस्पिटल मां फ़ोन हुई डॉक्टर जी, अदा सालार जो नंबर भी बंद आहे। तूं हीअं कर, जल्दी वञ नादिर खे घुरा ऐं ड्राइवर की भी घुरा। हाँ आऊं हाणे थी रेसाणी चवांसि, ऐं घुरायां थी, बसि मिंट थी कयां। जल्दी कर मुरादी, जल्दी कर, ड्राइवर खे जल्दी घुरा, डॉक्टर जल्दी अचण लाइ चयो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िद ते आहियो न, त पोइ अॼु मुंहिंजो बि न ॾियो मूंखे पैसा, त पोइ अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे। पर बाबा हू चाहिनि था त। अम्मा महरू धीअ, तुंहिंजा ॿाहिरि चाहिनि इहो था त बाबा मरे, त बाबा जी मिल्कियत असां विकिणी पंहिंजे अयाशी में उॾायूं। साइण नादिर जो नंबर नथो लॻे ऐं सालार साहब बि कोन्हे। सालार घर में ना है, नादिर जो फोन नंबर नथो लगे, पर को न को ड्राइवर त अरेंज कर, मूंखे अस्पताल पहुचणो आहे। मां ॾिसां थी कंहिं ड्राइवर खे। साइण मूंखे ड्राइविंग करण ईंदी आहे, जेकॾहिं तव्हांखे कोई एतराज़ न हुजे त आउं तव्हांखे अस्पताल वठी हलां। हा हा, मूंखे अस्पताल पहुचणो आहे। अचे ही वटि चाबी। वाह जिंदगी वाह, केॾा मूंसां कलूर कया अथई। बचपन में माँ जी ममता प्यार भी खसे वरितई, जवानी में जेको वणियो सो न मिलियो मूंखे, ऐं जेको न वणियो सो ज़बरदस्ती ॻीचीअ में फिट आहे। त पोइ अहिड़ी ज़िंदगीअ खां त 100 दफ़ा मौत बेहतर आहे। न कोई मेहणो ॾींदो, न कंहिंजो तानो मिलंदो। नादर भी हिम्मत हारे वेही रहियो आहे। हाणे सवाइ मौत जे मूंखे त कोई रस्तो नज़र नथो अचे। छा कंदसि मां? जी करे मां छा कंदसि? कंहिंजो प्यार आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में। मौत बेहतर आहे, मुझे लाइ मौत बेहतर है। Sadori!
सतोरी जज्बाती नथी भेण हौसलो कर एजो चवण भी वठबो आ कुछ सबर खां कम वठबो आ मुके छॾे वदाओ न मां जी थी सघां न मां मरी थी सघां मुके छॾे न सतोरी मां तुंहिंजो भाउ आहियां मां तोखे चवां थो कुझु चवण त वठ अदीअ सां भले ई तुंहिंजा नेगा आहियूं पर घटि में घटि तूं बाबा जो त ख्याल कर कुछ फैसला मजबूरी में कबा है तुझे इन्हनि ग़लत फैसलन त तोखे इन हाल ते पहुचायो इहा ॻाल्हि आहे नादा तॾहिं त मां चवां थी त तव्हां मूंखे मरण ॾियो आख़िर तव्हां मूंखे मरण छो नथा ॾियो न मां जी थी सघां न मां मरी थी सघां मां छा कयां जीअं जीअं मुंहिंजी भेण तूं जीअं थी हज़ारे साल जीअं असांजूं मजबूरियूं आहे छो त असांजो समाज अहिड़ो आहे भेण यकीन ॼाणी न जेकॾहिं असांजो वस हले आहे न त तोखे असां इन वारिस सां कोन पढ़ायूं पर मुंहिंजी भेण असां सभु मजबूर आहियूं तूं फिक्र न कर असां तोसां सभु गॾु आहियूं मुंहिंजो तोसां वाइदो आहे हिकु भाउ जो भेण सां वाइदो आहे मां तोसां ईअं गॾु हूंदुसि जीअं तुंहिंजो रूह तोसां गॾु आहे हल मुंहिंजी भेण हल असां तोसां गॾु आहियूं न सब्र कर मुंहिंजी भेण तुंहिंजो भाउ तुंहिंजी भेण तुंहिंजो बाबा तोसां गॾु आहे असां तोसां गॾु आहियूं भेण तूं दिलि न लाइ बाबा 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 साईं तव्हां दिलि न हारियो तव्हां बिल्कुलु ठीकु थी वेंदो बाबा साईं मां रातियूं जागी पंहिंजे बाबा साईं लाइ दुआऊं घुरियूं आहिनि मुंहिंजो बाबा साईं ठीकु थी वेंदो मां धीअ महर तूं मुंहिंजी धीअ न तूं मुंहिंजो मोह बि पुटु आहे अम्मा तूं मुंहिंजो मोह बि पुटु आहे हा तुंहिंजूं सभु दुआऊं क़बूल थींदियूं अम्मा तुंहिंजूं सभु दुआऊं क़बूल थियूं मुंहिंजो हाणे आख़िरी सफ़र आहे अम्मा मूंखे पंहिंजी अॻी ख़ूबसूरत मंज़िल नज़र थी अचे हा अम्मा राज भाग जी पारत थी ॻोठ वारनि जी पारत थी अम्मा बाबल हिम्मत न हारियो तव्हांखे कुझु बि कोन थींदो रब पाक बाज़ार आहे हू पंहिंजी बाज कंदो रुगो तव्हांजी शफ़क़त जो हथ असांजे मथां पूरे राज जे मथां हुजणु घुरिजे बाबल साईं जेकॾहिं तव्हां न इहे वञण जूं वायूं कंदव त सॼो राज बर्बाद थींदो बाबा साईं बाबा मां तव्हांखे इलाज लाइ ॿाहिरि मुल्क वठी वेंदसि सुल्तान पुट मूंखे महरूअ सां कुझु ॻाल्हाइणो आहे मूंखे महरूअ खे वसियत करणी आहे पुट तूं थोरो ॿाहिरि अम्मा राज भाग जी ॻोठ वारनि जी पारत थी अम्मा ॻोठ वारनि जो ख़्यालु कजां ॻोठ वारनि जी पारत थी मुंहिंजे ॿारनि जो हाल पूरो थिए थी हा मां तुंहिंजा ॿार जेके हिन में त बाबो मरे त असां मिलके त हिकिड़ी अयाशी कयूं अम्मा ॻोठ वारनि जी पारत थी इन मिसकीन पारूड़नि जी पारत थी अम्मा पारत थी ॻोठ वारनि जी अम्मा महरू बाबा 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 साईं बाबा 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 सुल्तान 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 बाबा साईं बाबा बाबा साईं बाबा मुझे बाबा साईं ने दुनिया
बाबा निकले बाबा 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 मोड़ दिया बाबा। साई अरे हाणे छा कंदासीं, असांजो त छप्पर ई छा हुयो। आदि मुरादी आहे त ख़ैर छप्पर किरियो अथई या कंहिं ॾिनई ची भट झिरकी वांगुरु ची ची कंदी थी वती ची ची ची। अदा असां सां त कहर थी वियो कहर थी वियो। आदि मुरादी ॻाल्हि त मूंखे ॿुधा, इहो कहर त तोखां ॿियो पनाह घुरंदो आहे। भलायो तुआरो छोरो मवालो हुयो बशू, ॿियो छा प्यालो करे। अदा कुछ हया कर मुंहिंजे बशू जो नालो न खणा, अल्लाह साईं उनखे सलामत रखियो। अदी मुरादी हिकिड़ी न ची भट ॾिनी मैं झिरकी वांगुरु ची ची कंदी वती ची ची। मूंखे छो थी पुटी पिट वञी पंहिंजनि माइटनि खे रोई त ईअं पियो थी ॼणो कसियो थी वियो अथई घर में। अदा लॻे थो तोखे ख़बर ई कान्हे न, पंहिंजो वॾेरो सॼे मुल्क जो धणी लाइक वो प्यालो करे वियो। सुल्तान हाणे फोन करे ॿुधायो आहे। हाँ सुठो थियो मरी उमल सां जान छुटी, अरे मरणो त आहे हिकु न हिकु ॾींहुं। अॼु लाइक़ु हली पियो, सुभाणे तुंहिंजो वारो आहे। मुआ मरण मुंहिंजा दुश्मन हा, अञा मुंहिंजी उमिरि कहिड़ी आई, मरण जी उमिरि अथमि, तूं छो नथो मरी मुआ खगा। अति नाराज़ छो थी भला ॿुध, हिकु न हिकु ॾींहुं मरणो त आहे न माण्हूअ खे। हो सिंधीअ में पहाको आहे त मरणो न आहे मेणो, मरणो न आहे गार। पर मूंखे न मरिया त लाइक़ जो ॾाढो ॾुख थियो। सुठो थियो वियो मर सां, ख़ैर मूंसां इहो निभागो ठहंदो ई कोन हो। बसि हाणे मां त इहा दुआ थो कयां त खुदा खेसि हिन कबर जे चीकटनि खां बचाई, हिन कबर में वेठो करे ची ची ची। चङो हाणे परे थी त वञी ॻोठ में मौलवी खे चवां त लाउड ते सॼे ॻोठ खे इतला करे त असांजो वॾेरो वियो। शमा ओ भेण शमा अंदर अचा। अञा केॾो अंदर ईंदे, हलियो त आयो आ। मां तॾहिं आयो आहियां। छो केड़ो कम अथई? हो मासी मुराद आहिनि, इहा चवंदी आहे जंहिं घर में जेका छोकिरी नाले थियल हुजे न उते कॾहिं बि न वञिजे, चमचनि जी दुआ सां। जॾहिं ख़बर बि अथई त पोइ वरी अहिड़ो मुंहुं खणी हेॾे छाजे लाइ आयो आ? ख़बर आहे तॾहिं त इजाज़त वठी पोइ आयो आहियां। घर में अची त वियो आहीं, हाणे वरी छाजी इजाज़त तो वठी? अदी शमा इहा ख़बर अथई वॾेरो लाइक अल्लाह साईं खे प्यारो थियो चमचनि जी दुआ सां। हाँ हाँ मूंखे चङी तरह ख़बर आहे। तुंहिंजी न शादीअ जी तारीख़ ॿधी से त ॻोठ जो चङो मुड़सी गुज़ारे वियो निभागा। अदी शमा ओ भेण शमा, मुंहिंजी त शादी थिए थी न, मां त सिर्फ़ु भागो आहियां, सुलझल माण्हू आहियां चमचनि जी दुआ सां। अदी कम पुछीस, कम दफ़ा करीस, अजायो मथो खाईंदो असांजो। मथो कोन थो खावां, हाणे मां मानी खाइण आयो आहियां चमचनि जी दुआ सां। बाबो ऐं अदो वॾो वियाहनि वॾेरे जे तॾे ते, उहे त उतां मानी खाईंदा। मां वरी सोचो मुंहिंजो वञा पंहिंजी ज़ाल जे हथनि जी मानी वञी खावां चमचनि जी दुआ सां। पर कुकड़ लेटाइजो कुकड़। ठीक आ या थी मां तोखे मानी, पर हिते न वेही रहिजाए मानी खाइण, घर वञी खाइजाए। हाणे विसारे छॾ पंहिंजी शादीअ खे, जॾहिं थियो न वॾेरे लाइक जो चालीहो त उन खां पोइ अचे मोड़ ॿधी बीजाए ते। इहो चालीहो कहिड़ी तारीख़ ते ईंदो? अदी मानी नीस दफ़ा करीस हितां, अजायो मुंहिंजो रत तो टहकई। हाँ दी यांस थी मानी, हिते वेही न रहिजाए। घर में लथे केरी कोई घर अकेलो खाई दुश्मनी चमचनि जी दुआ सां। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।